करमपुर ऐं बरपासे जी बरसात मुतासिरीन जी वावर ऐं बहाली में सकलैंड फाउंडेशन जो चेयरमैन ज़िले कश्मीर कंदाकोट करमपुर ऐं इलाइक़े जी सियासी समाजी शख़्सियत मीर असगर अली ख़ान बिजाणी अॻे खां अॻरो नज़र अची रहियो आहे। ताज़ो सकलैंड फाउंडेशन जे चेयरमैन मीर असगर अली ख़ान बिजाणी रेड क्रिसेंट जे तावन सां मुख़्तलिफ़ ॻोठनि ॻोठ कुरैशी माड़ी, ॻोठ दोदाइके, ॻोठ शबीराबाद ऐं ॻोठ मीर मुश्ताक अहमद ख़ान बिजाणी समेत इलाइक़े जे सवें ग़रीब मुतासिर ख़ानदाननि में हाइजिन किटूं, खीमा, मच्छरदानियूं, तरपालूं ऐं ॿियो ज़रूरी सामान तक़सीम कयो। इन मौक़े ते सकलैंड फाउंडेशन जे चेयरमैन मीर असगर अली ख़ान बिजाणी उमेद ज़ाहिर कई त अल्लाह पाक जी रज़ा ख़ातिर मुतासिरीन जी ख़िदमत फ़र्ज़ सम्झां थो। हुन आख़िर में चयो त इंसानियत जी ख़िदमत जो सिलसिलो अञा जारी रहंदो। अरक़्ता करण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ करमपुर। Storybox Audio.